वेलकम बैक नाज़रीन। हिते आवाज़ ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। दोदापुर वेझो हुसैनाबाद में अताई डॉक्टर तरफां मुबैना तौर गलत इंजेक्शन लगण सबब मासूम बारड़ो फौत थी वियो आहे। अताई डॉक्टर जो गलत इंजेक्शन लगण सबब बारड़ो मर्दान मगसी फौत थी वियो। फौती बारड़े जे वारसन पारां डॉक्टर खिलाफ एनसी दाख़िल कराई वई आहे। दोदापुर में अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। हुसैनाबाद में अताई डॉक्टर तरफां मुबैना तौर गलत इंजेक्शन लगण सबब मासूम बारड़ो फौत थी वियो आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर बशीर कटोहर खां। जी बशीर, वधिक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॿुधाईंदा हलूं। दोदापुर वेझो हुसैनाबाद में अताई डॉक्टर जी गलत इंजेक्शन लगण सबब 1.5 वरनि जी नीगरी मुरादा मक्सी फौत थी वई आहे। वारसन पारां अताई डॉक्टर हकीम बिरोई मथां गलत इंजेक्शन लगाइण जा इल्ज़ाम हणी छॾिया आहिनि। वारसन जो चवणु आहे त नीगरी खे तेज़ बुखार हुई, जेके डॉक्टर वटि खणी आयासीं, जंहिंजी गलत इंजेक्शन लगाइण सबब नीगरी फौत थी वई आहे। फौती नीगरी जो लाश एम्बुलेंस ज़रिए दोदापुर थाणे ते आंदो वियो। वारसन पारां डॉक्टर मथां थाणे ते एनसी दाख़िल कराए छॾी आहे। जी ठीकु आहे बशीर, वॾी महिरबानी अपडेट कयो।